हेलो अस्सलाम वालेकुम दोस्तों। अज जी वीडियो में तव्हां एक दफ़ो ॿीहर मां ख़ुशामदीद थो चवां। मां समद खान लाशारी। दोस्तों अज जी वीडियो में जेको असां ॻाल्हि कंदासीं हिन हफ़्ते जा ॿ जेके हॉट टॉपिक आहिनि उन्हनि जे बारे में ॻाल्हि कंदासीं। सब खां पहिरियों असां ॻाल्हि कंदासीं प्राइम मिनिस्टर पाकिस्तान इमरान ख़ान जी, जंहिं हिकिड़े बिल में मंजूरी ॾिनी आहे त इस्लामाबाद जे F11 जेको पाक जे साम्हूं वारो एरिया आहे उन में उहे कमर्शियल कॉलोनी ठाहिण थो वञे ऐं उन कमर्शियल कॉलोनी में छा शामिल हूंदो। उन कमर्शियल कॉलोनी खे जेको आहे सो हिकिड़ो हाई लिविंग स्टैंडर्ड ते ठाहियो वेंदो ऐं उनजे हिसाब सां मतिलबु जेको इंटरनेशनली लिविंग स्टाइल हूंदो आहे उनजे हिसाब सां उन पूरी कॉलोनी खे डिज़ाइन कयो वेंदो ऐं उन कॉलोनी में जेका खपत आहे उनजे हिसाब सां अगरि ॾिठो वञे त पाकिस्तान खे उन कॉलोनी में जेका बचत ईंदी आहे ज़र मुबादला जेको बचंदो उहो $3 बिलियन हूंदो ऐं इन कॉलोनी खे मेन ठाहिण जो मक़सदु इहो आहे त उन कॉलोनी ते जेका डिजिटलाइज़ेशन आहे इंटरनेशनली पंहिंजो जेका हाणे कॉलोनीज़ ठहनि थी पियूं डिजिटल कॉलोनीज़, त उनजो जेको हिकिड़ो पहिरियों नमूनो आहे उहो इस्लामाबाद में हिन कॉलोनी में रखियो वेंदो, मतिलबु कि हिकिड़ी डिजिटल कॉलोनी ठाही वेंदी ऐं इन कॉलोनी खां जेका मिलियल $3 बिलियन जी रक़म जेका बचत थींदी उहा नया पाकिस्तान हाउसिंग स्कीम जेका पाकिस्तान जे वज़ीर आज़म तव्हांखे पहिरियां ई अनाउंस करे वरिती आहे आवाम जे लाइ, उन में उहे $3 बिलियन लॻाया वेंदा। ऐं उनखां अलावा जेको वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान इहो बि चयो आहे त डिजिटलाइज़ेशन दौर जे हिसाब सां जेको हिन वक़्तु पाकिस्तान जी टेक्नोलॉजी जेका वधी रही आहे उन टेक्नोलॉजी खे वधीक बहितर बणाइण लाइ पाकिस्तान जे जेको इस्लामाबाद गादी वारो हंधु आहे उते तमामु जेके बि सोशल फॉर्म आहिनि जंहिंमें फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, यूट्यूब आहे, उन्हनि जा मेनली हाडी जेके उन्हनि जा ऑफिस आहिनि, जेके उन्हनि जो हेडक्वार्टर आहे, उन्हनि जा ऑफिस खोलिया वेंदा त जीअं उन्हनि सॼनि टेक्नोलॉजीज़ खे जेको आहे सो असां पंहिंजे इस्लामाबाद खां ई हैंडल करे सघूं। अगरि ॿिए टॉपिक जे बारे में ॻाल्हि कयूं त हिन वक़्तु जेको अमेरिका जो सदर आहे, अमेरिका जो जेको प्रेसिडेंट आहे डोनाल्ड ट्रंप, उहो हिन वक़्तु इंडिया जे दौरे ते आयल आहे ऐं इंडिया जे दौरे ते हुन अहमदाबाद में जेको सो कुझु ॾींहं पहिरियां पंहिंजी आमदनी ज़ाहिर कई ऐं अहमदाबाद में अचण खां पोइ जेको अहमदाबाद जो क्रिकेट जो ग्राउंड आहे उन में 1 लख खां वधीक माण्हुनि जेको आहे सो आदरभाव कयो डोनाल्ड ट्रंप जो ऐं उन्हनि सभिनी माण्हुनि खे जेको आहे सो नमस्ते ट्रंप जे नाले सां टोपियूं पातल हुयूं ऐं इहो जेको अगरि असां ॾिठो वञे त डोनाल्ड ट्रंप जो कंहिं बि ॿाहिरि मुल्क में सभिनी खां वॾो एज़ाज़ी जेको वेलकम हूंदो उहो इंडिया में थियो आहे। उनखां अलावा हुन पंहिंजी जेको सो भारत सां जेको इतिहाद जेको हुनखे जताईंदे ऐं भारत ते पंहिंजो इलाही हुनजूं तारीफ़ूं बि कयूं ऐं हुन जेका हिकु तरफ़ जेका आलमी तौर ते हथियारनि जे पंहिंजो ॾे वठि ते पाबंदी लॻल आहे, पर हुननि इन में इहो बि चयो त असां भारत खे कुझु जेके आहिनि जदीद असलो जेको आहे जदीद हथियार जेके आहिनि उहे एक्सपोर्ट कंदासीं, छो जो जेका हिन वक़्तु भारत जी तरक़ी जी जेका रफ़्तार आहे उनखे कंहिं बि क़िस्म सां जीअं रोक न लॻी सघे, कंहिं दहशतगर्दी या कंहिं जंगी मामलनि में उहे जेकॾहिं किथे फसिजनि था त उहे उन्हनि जदीद हथियारनि खां मदद वठी पंहिंजी तरक़ी खे गामदन करे रखनि था पिया। ऐं इन खां अलावा जेको डोनाल्ड ट्रंप जेको आहे पंहिंजो सियासी हथियार खे ॾंदे उते पाकिस्तान जी बि तारीफ़ कंदे वरिती ऐं पाकिस्तान खे हिकिड़े नमूने इंडिया खे ख़ुशि करण लाइ इहो चेताव ॾिनो त पाकिस्तानी हुकूमत तमामु भलो कमु करे रही आहे, पर जेके पाकिस्तान जे बॉर्डर्स ते जेके दहशतगर्द तंज़ीमूं आहिनि असां पाकिस्तान सां उन बारे में ॻाल्हाए रहिया आहियूं त उहे उन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई करे वठनि त जीअं उहे जेके तंज़ीमूं आहिनि उहे उतां हटी वञनि। ऐं उनखां अलावा जेके भारत जा ॿियूं जेके सियासी पार्टियूं हुयूं उन कंहिं जेको आहे सो डोनाल्ड ट्रंप जे इन पूरे दौरे खे पॉज़िटिव वे में वरितो, कंहिं नेगेटिव मतिलबु मिलियल जुलियल रुझान रहिया। इहे 2 टॉप ट्रेंडिंग जेके हिन वक़्तु वीक जेके ख़बरनि में रहिया, मूंखे उमेदु आहे तव्हांखे थोरी घणी हिननि जे बारे में ॼाण पइजी वई हूंदी। वधीक मिलंदासीं ॿी वीडियो लाइ, तेसिताईं लाइ अल्लाह हाफ़िज़।